में मकड़नि तबाही मचाए छॾी। आबाद गारनि तोड़े हारियुनि मकड़नि खे भॼाइण ऐं पंहिंजे बचनि जी रोज़ी खे बचाइण लाइ राति ॾींहुं मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करण लॻा आहिनि। काठियुनि में पनियूं ॿधी मकड़नि खे भॼाइण जी कोशिश करण में रुधल आहिनि, जॾहिं त ॿिए पासे आबाद गारनि तोड़े हारियुनि हथनि में दॿा थाली खणी वॼाए मकड़नि खे भॼाइण में नज़र अची रहिया आहिनि। ॿिए पासे ज़मींदार ट्रैक्टर में लाउड ॿधी उन में जलाल चांडे जा कलाम वॾे आवाज़ में लॻाए पंहिंजा फसल बचाइण लाइ जतन करण में पूरा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।